नाज़रीन, करमपुर में अहम खबर है जो कामासा शेयर कयूं पिया। करमपुर पुलिस SHO गुलाम कादिर जतोई जी अगवाणी में ॾोहारनि सां आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो। फायरिंग की ॾे वठ। करमपुर पुलिस मुमताज़ मीरानी खां फुर कयल मोटरसाइकिल रिकवर कराए वरिती, जॾहिं त मुक़ाबले बाद ॾोहारी टोलो पंहिंजूं 2 मोटरसाइकिलूं छॾे कचे तरफ़ फरार थी वियो। मिल ॼाण मूजिब करमपुर लॻो ठुल B सेक्शन थाणे जी हद में भगत वटि ॾोहारनि पारां हथियारनि जे ज़ोर ते पौड़ बिरादरी जे माण्हुनि खां मोटरसाइकिल फुर कई त ठुल B सेक्शन जोंगल पुलिस पारां अलीगुल चोलियाणी जी अगवाणी में पुलिस ॾोहारनि जो पीछो कयो। करमपुर बेगारी पुल वटि करमपुर थाणे जी हद में ठुल B पुलिस ऐं ॾोहारनि में आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो थियो। मुक़ाबले बाद फायरिंग की ॾे वठ में ॾोहारी फुर कयल पौड़ बिरादरी जी मोटरसाइकिल छॾे करमपुर जी हद मां मुमताज़ मीरानी खां मोटरसाइकिल फुर करे फरार थिया। त इतलाह ते करमपुर पुलिस SHO गुलाम कादिर जतोई ऐं संदन पुलिस टीम ॾोहारनि जो पीछो कयो त लंजे लाड़े वटे करमपुर पुलिस ऐं ॾोहारनि में आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठ में ॾोहारनि पारां करमपुर पुलिस मथां कयल फायरिंग में गोलियूं करमपुर पुलिस मोबाइल के भी लॻियूं, जॾहिं त पुलिस सामिलो मौज़ाने तौर महफ़ूज़ रहियो। करमपुर पुलिस मुक़ाबले बाद करमपुर वासी मुमताज़ मीरानी खां फुर कयल मोटरसाइकिल ॾोहारनि खां रिकवर कराए वरिती, जॾहिं त ॾोहारी पंहिंजो घेरो तंग ॾिसी पंहिंजूं 2 मोटरसाइकिलूं छॾे करमपुर पुलिस जो घेरो टोड़े नापरकोट जे कचे तरफ़ फरार थी विया। करमपुर पुलिस रिकवर करायल मोटरसाइकिल ऐं ॾोहारनि जूं छॾियल 2 मोटरसाइकिलूं पंहिंजी तहवील में वठी करमपुर थाणे ते खणाए आंदियूं। होॾां करमपुर बेगारी पुल वटि जोंगल पुलिस पारां मुक़ाबले बाद ॾोहारनि खां रिकवर करायल मोटरसाइकिल मालिकनि हवाले करे छॾी। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।